वाक़े आगाह कंदालू अहम ख़बर है। सुप्रीम कोर्ट जे हुकम ते ज़िले इंतज़ामिया कराची में वाक़े नस्ला टावर जी रिहाइशन के इमारत खाली करण लाइ नोटिस जारी करे छॾिया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, ज़िले ओभर जी इंतज़ामिया तरफ़ां जारी कयल नोटिस में नस्ला टावर जे रहवासियुनि खे 27 अक्टूबर ताईं इमारत खाली करण जो चयो वियो आहे। नस्ला टावर के खाली करण लाइ असिस्टेंट कमिश्नर फिरोज़ाबाद नोटिस जारी कियो, जंहिंमें चयो वियो आहे त सुप्रीम कोर्ट नज़रसानी दरख़्वास्त भी रद्द करे छॾी आहे। नोटिस में चयो वियो आहे त कमिश्नर कराची के आला अदलिया जी हिदायत ते अमल दरामद जी रिपोर्ट जमा कराइणी आहे, तंहिं करे इमारत खाली न करण जी सूरत में कानूनी कार्रवाई कई वेंदी। खबर शेयर कंदालू अहम ख़बर है। सुप्रीम कोर्ट जे हुकम ते ज़िले इंतज़ामिया कराची में वाक़े नस्ला टावर जी रिहाइशन के इमारत खाली करण लाइ नोटिस जारी करे छॾिया आहिनि। ज़िले ओभर जी इंतज़ामिया तरफ़ां जारी कयल नोटिस में नस्ला टावर जे रहवासियुनि खे 27 अक्टूबर ताईं इमारत खाली करण जो चयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं महताब शर खां। जी महताब, आगाह कजो। जी बिल्कुल संजा की बुधाइण वालों त सुप्रीम कोर्ट के हुकुम से ज़िले इंतजामिया पारां कराची में वाक़ई नस्ला टावर जी रिहाइशी इमारत के खिलाफ नोटिफिकेशन जारी कर छॾियो आहे। ज़िले ओभर इंतजामिया तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन जो नस्ला टावर के रहवासियुनि के जारी किया जो 17 अक्टूबर ताईं इमारत के खाली करण जा हुकुम ॾिना विया। नस्ला टावर के खाली करण लाइ असिस्टेंट कमिश्नर फिरोज़ाबाद नोटिफिकेशन जारी किया है, जंहिंमें चयो वियो आहे त सुप्रीम कोर्ट नज़रसानी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। तव्हांखे ॿुधाए हलूं त नोटिफिकेशन में इहो बि जणायो आहे त कमिश्नर कराची के आला अदलिया जी हिदायतुनि ते अमलदारनि जी रिपोर्ट जमा कराई हुई, जंहिं तहत इमारत के खाली न करण जी सूरत में कानूनी कार्रवाई कई वेंदी। तव्हांखे ॿुधाए हलूं त नस्ला टावर बाबति गुज़िरियल ॿुधणीअ ते सुप्रीम कोर्ट नज़रसानी दरख़्वास्त जी रद्द करे छॾी, इमारत के 1 महीने अंदर खाली करण जा हुकुम जारी करे छॾिया। जी ठीक है मेहताब, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।